अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मोहब्बत जे मैदान में रुकजो आहे रंग, कोड़े मझाई को इए निभाए नंग, इश्क नाग निसंग ख़बर खाधन खे पवे। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिए दुनिया जी कुंड कुड़च ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 1 नवंबर 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़च में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लाव लही सघनि। 1 नवंबर जो ॾिहाड़ो जॾहिं बि ईंदो आहे तॾहिं सारोड़ियुनि जी सार बि खणी ईंदो आहे ऐं उन दर्द जी लकीर जा पेरा बि खणंदो आहे जेका रुक स्टेशन तां शुरू थी ऐं दुनिया जी कुंड कुड़च ताईं पखिड़िजी वई। भगत कंवर राम जी शहादत वारो दर्दनाक वाक़ियो यादगिरियुनि जा पंथ जॾहिं बि पुछाईंदो आहे तॾहिं अखियुनि खे ॻोढ़नि जी ॻाढ़ा ॾेई वेंदो आहे ऐं मन खे सुॾका ज़रूरु अर्पे वेंदो आहे। अॼु असीं प्रोग्राम सोच वीचार में शहीद भगत कंवर राम खे भेटाउनि जा गुलाब आछींदासीं। सभ खां पहिरियां शहीद खे भेटा अचण लाइ अवां जे समातनि जी नज़र करियूं था आफ़ताब आलम महर जो लिखियल लेख। सिंध जी सरज़मीन हमेशह मोहब्बत, अमन, रवादारी, इंसान जो पैगाम ॾींदड़ शख़्सियतनि सां भरियल रही आहे। हीअ धरती फ़क़्ति तारीख़ी मागनि ऐं तहज़ीबनि जी अमड़ न पर रूहानियत ऐं इंसान दोस्ती जी दरसगाह बि रही आहे। सिंध जी हर कुंड मां सूफ़ी, शाइर, फ़नकार ऐं इंसान दोस्त फ़िक्र उभरंदो रहियो आहे जंहिं दुनिया खे मोहब्बत ऐं अमन जो पैगाम ॾिनो आहे। उन्हनि ई अमर शख़्सियतनि मां हिकु नालो अमर भगत कंवर राम जो बि आहे, जेको रुॻो हिकु रागी या फ़नकार न पर इंसान जो अलम बरदार, मोहब्बत जो मुसाफ़िर ऐं सिंध जे सूफ़ी फ़िक्र जो जहिड़ो इज़हार हो। भगत कंवर राम जो जनम 13 अप्रैल 1885 ते ज़िले घोटकी जे शहर मिरपुर माथिले जे ॻोठ जरवार में थियो। संदसि वाल जो नालो ताराचंद ऐं अमड़ जो नालो तीरथ बाई हो। निढड़े बालक कंवर खे निंढपिण में सनत कोताराम पंहिंजे आगोश में परवरिश ॾिनी ऐं संदसि नालो कंवर राम रखियो। हू निंढपिण खां ई सादगी, सचाई, रूहानी जी रोशनी सां भरियल ॿारु हो। हुन जी ज़िंदगी जी इब्तिदा मुश्किल हालतुनि में गुज़री। हू बनी ते कमु कंदो हो, झार हकलींदो हो, नार हलाईंदो हो ऐं बाज़ारनि में कुहर विकिणंदो हो, पर दिलि में मौसीक़ी, इबादत ऐं ख़िदमत जो शौक़ु रखंदड़ हो। दुनियावी तकलीफ़ुनि बावजूदि हुन पंहिंजे रूहानी सफ़र खे जारी रखियो ऐं उस्ताद सनत सतराम दास खां भॻती, मौसीक़ी, सुफ़ियाणो राग सिखियाईं। उन इल्म खे हुन इंसानी जी ख़िदमत लाइ इस्तेमालु कयो ऐं सिंध जे हर ॻोठ में अमन, मोहब्बत, रवादारी ऐं भाईचारे जो पैगाम पहुचायो। अमर भगत कंवर राम जो कलाम फ़क़्ति मौसीक़ी न पर फ़िक्र, फ़लसफ़े ऐं इंसानी वहदत जो आवाज़ु आहे। हुन पंहिंजे राग में इंसानियत खे पंहिंजे अंदर सां ॻंढणु, नफ़रत ख़तमु करण ऐं मोहब्बत जी राह इख़्तियार करणु सेखारी। हू नानक पंथी फ़िक्र सां जुड़ियल हो, जेको इंसानियत जी वहदत ऐं सदाकत जो सबक़ु ॾिए थो। संदसि कलाम में भॻती ऐं सुफ़ियाणो रंग गॾियल सूरत में मिले थो, जेको सिंधी फ़िक्र जो ख़ूबसूरत मिसाल आहे। कंवर राम जा राग जीअं मारू ऐं उॾर वञ तोतल अॼु बि सिंध जे ॻोठाणनि महफ़िलुनि में ॻाया वञनि था। हू हर महफ़िल जी पुॼाणी ते मारू ॻाए मौज जी हक़ीक़त ऐं ज़िंदगी जी सचाई जी यादि ॾियारींदो हो। अमर भगत कंवर राम जो लिबास, चाल ऐं ॻाल्हाइण जो अंदाज़ बि तसौफ़ जी सादगी जो अक्स हो। हुन जो चहिरो संस राग ऐं संस दिलि इंसानियत जी मोहब्बत सां भरियल हुई। हू ज़ात, मज़हब ऐं धर्म जी भेट में इंसान खे अवलियत ॾींदो हो। संस तालीम उहा हुई त इंसानियत सभिनी मज़हबनि खां मथे आहे ऐं जेको इंसान सां मोहब्बत नथो करे सो कंहिं बि इबादत जो हक़दार न आहे। हू चवंदो हो त जेको दिलि जो साफ़ आहे सो ई धणी जो प्यारो आहे। अहिड़े फ़िक्र जे करे हुनखे न रुॻो हिंदनि पर मुस्लमाननि बि इज़त ऐं एतिराम सां ॾिठो। सिंध जा सूफ़ी, दरवेश ऐं फ़क़ीर संस राग में रूहानियत महसूसु कंदा हुआ। अमर भगत कंवर राम जी ज़िंदगी जो सभ खां वॾो सबक़ु क़ुर्बानी आहे। 1 नवंबर 1939 ते जॾहिं हूअ दादू खां सखर वञण लाइ
रेल में सवार थियो तॾहिं रुक रेलवे स्टेशन ते भर चूंडे शरीफ़ सां वास्तो रखंदड़ हिकु शख़्स जानू जलबाणी मज़हबी जनूनियत में अची संस मुंहुं भरण वारी बंदूक सां सीने ते फायर कयो। कंवरराम ज़ख़्मी हालत में बि ख़ामोश रहियो ऐं फ़क़्ति इहो बार बार चवंदो रहियो त क़ातिल खे माफ़ कयो। बागड़ जी स्टेशन ताईं रत वहण सबबि दम धणी हवाले करे वियो। संसा अग्नि संस्कार बनूबर ते कई वई ऐं संसा आख़िरी आरामगाह रोहड़की शरीफ़ में आहे, जिते अॼु बि माण्हू संस नाले सां दुआ कनि था। नाम्यारे लेखक काज़ी मंज़र हयात लिखियो, नेढे खंड जे वॾे शाइर शेख अयाज़ चवाणी, कंहिं कोन सुञातो गाते खे हिन धरती जे मधमाते खे, हो केरु हुयो केॾांहुं वियो, का भेद भरी ही बात हुई। वाक़ई असां धरती जे उन महापुरुष सूफ़ी सनत रागी खे हरगिज़ कोन सुञातो। सिंध सुहारे जे उन बुलंद मक़ाम कलाकार खे कोन सम्झी सघियासीं। अज़ीम इंसान ऐं शहनशाह अवामी फ़नकार समाज सेवाकार जो क़दुरु कोन कयो। सिर्फ़ मज़हबी कटरपणे वारे तहसूबी नज़र ऐं जज़्बाती जबलत करे हिकु मासूम ऐं मिसकीन नबुल ॾात धणीअ खे बेसाहु करे छॾियो। बेतुकी तकड़ीअ वहशी जज़्बे सां अमन पसंद इंसान खे गभा करे सलाहियती सिफ़त खे सदाईं लाइ सुम्हारे छॾियो। छो ईअं छो आहे? मोहबती मोल मती वारनि अमली इंसान जी पूरी परख परोड़ करे नाहियूं सघिया। संदन अहमियत ऐं अज़मत खां इनकारी थी उन्हनि जो अपमान करे वेंदा आहियूं। असांजो अलमियो इहो रहियो आहे जो जनूनियत हावी करे मज़हबी मोर्चे में वेही कुझु न कुझु करे छॾींदा आहियूं, पर हिकु पल लाइ बि इहो वीचारींदा न आहियूं त अहिड़ी हरकत कहिड़ी भयानक तारीख़ी समाजी मुआशी मुआशरती कुदत बणिजी जनम जनम जो सूर थी पवंदी। उहा भोगना ऐं पीड़ा सदियुनि जो सोदाव थी ईंदड़ केतिरनि नसलनि लाइ निदामत जो बाहिस बणिबी या तारीख़ी पछताव ते सदाईं शर्मसार कंदी रहंदी। अहिड़ी तरह साल 1939 जे नवंबर महीने जी पहिरीं ऐं ॿी तारीख़ जे विच वारी नदूरी राति ते रुक रेलवे स्टेशन ते हिकु पाप थियो, कीस थियो, कलूर थियो, इंसान जो क़त्लु थियो, पर असल में सुर संगीत खे घाव रसियो। भॻती वारे रिवायती राग जो अंत आयो। हिकु समाज सेवाकार जो सीनो परूण थियो। इंसान दोस्त जो अंत आयो। सिंध जे अमन पसंद धरती रत सां लाल थी वई। ऋण गजो राड़ो थियो। भगत कंवरराम क़त्ल थी वियो। भाई कंवरराम कुसिजी वियो। तड़पे थी तहज़ीब अञा, केॾो वहशी आहे इंसान। कंहिं परदेसी जो परलोक पधारे वञणु पंहिंजी जाइ ते अहमियत वारो आहे, पर हिकु ॾात्यार ॾाहे खे मौत वसीले चुप कराइणु मुमकिन ई कोन्हे। हूअ जुग जुग में जरकंदो जीअंदो। ताज जोयो चवाणी, ॾात जे ॾेह में राति थियणी ना, गीत संगीत जी मात थियणी ना। भगत कंवरराम रुगो रिवायती रागी कोन हो। हू आम ॻाइण जियां सिर्फ़ु सुरीले आवाज़ सभु सुञातो कोन वेंदो हो, या ॻाइण संस किर्त या कमाई जो ज़रियो कोन हो। संस उन सुरीले सफ़र जा बि अनेक मंतकी पहलू असांखे पले पवनि था। संदसि ॻाइण वॼाइण सतही सम्झणु न घुरिजे। दुनियावी वहिंवार खां हटी करे भगत गायकी में सचाई सां गुम थी वेंदो हो। सारो वजूद उन रंग में रची पची अंदर जी उन्हाई सां अनेक एहसासाती असर संस निड़ी उन आलाप जो रूप वठी। जॾहिं अंदर जूं सरहदूं ओरांघे चपड़नि जी चौदीवारी टिपी फिज़ा में फैलिबो हो त माहौल जी हर शइ खे मंडे मोहे मस्तु बणाए छॾींदो हो। संदसि राग रंग वारियूं महफ़िलूं मक़सदी मंज़िल जो मर्कज़ी नुक़्तो हूंदियूं हुयूं, जंहिंमें सूफ़ियाना नुक़्ता ऐं नासियाना नुस्ख़ा हयाती जो फ़लसफ़ो ऐं ज़िंदगी जो असल मक़सदी पैगाम बणिजी वस्ती वाहिण झरजंग ॻोठ शहर में गूंजदे प्यार पीरी जो पैगाम अमन उल्फत ऐसा जो आलाप थिए डोही दुनिया में दुई दंगे फितने फसाद खिलाफ़ एहतजाज हूंदो हो। दुनिया में सभिनी खे हिकु जहिड़ाई सां हक़ हासिल हुअण जी हिमायत ऐं मज़हबी मतभेद खां मथां समाजी जोड़जक वारे नज़रिए जो प्रचार हूंदो हो। भूअं ते सुख सकून अमन शांती जी आशा सां गॾु बुखियनि ॾुखियनि दर्दी दिलनि जे संहिंज सहकार सां समूरी काइनात जी हर शइ जी ख़ैर जी दुआ मालूम थींदो हो। पंहिंजे ॾातार जे दर बुराइनि मदायनि जी आह ज़ारी बि हूंदो हो त संस करम सां तूफ़ान में घेरियल ॿेड़ी
जे पार पुॼण जी आस बि पथरी हूंदी हुई। ईअं थो महसूसु थिए त संस राग विराग इबादत हुई। उन पाक पवित्र प्यार वारे पोरी असुल पंहिंजी ज़ाहिरी हैसियत वञाई बसि निराले रंग में रेटो थी ॻाईंदो ई रहंदो हो। संस बेख़ुदीअ वारो नाच नची छेरियूं छमकाए मस्तलस थी सरजल सचाई वारा वीचार एतिरे अरसे खां पोइ इंतिहाई असराइते नमूने सभ जे ज़हननि ते छायल आहिनि ऐं ज़हनी सरूर बख़्शींदे संस यादनि खे सदा जियारींदा रहनि था। जहिड़ोक नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो कीअं रिझायां तोखे कीअं परचायां आओ कंगा कर ॻाल्हि मूंखे मुंहिंजे मारूड़नि जी। हुन जी समाजी सेवा वारो सिलसिलो बि ज़ात पात दीन धर्म जे महदूद दायरे खां मथां हो। जीअं त पाण ग़रीब घराणे जो फ़र्द हो ऐं पीढ़ियल तबिके में जीवन पल गुज़ारिया हुआईं, ॾुखनि ॾाखड़नि मां गुज़रे हो। तंहिं करे जॾहिं पाण अमली दुनिया में ओज ते रसियो त हर पल मिसकिन मारूड़नि ऐं सुरायतनि सांघियड़नि जो सहकारी बणिजी आम भलाई वारनि अनेक अमलनि में अॻभरो रहियो। हर क़िस्म जा कमकार संस सिर ते अची सेड़िया। यतीम ॿारनि जी सार संभाल, बेवाहनि ऐं निंढड़कनि जी भरपूर मदद, न्याणियुनि निमाणियुनि जा घर आबाद कराइण, खूह खोटाइण, धर्मशालाऊं ठहिराइण, अबोझ ऐं अपीप मुसलमाननि जा कर्ज़ चुकाइण, बेपहुच ऐं कूड़नि केसनि में फाथल ग़रीबनि लाइ थाणनि ऐं कोर्टनि ताईं भॼण डुकण, ज़मींदारनि जे भठियनि ऐं गरन व्याजनि जे हिक तरफ़ी बार में अड़ियल ऐं ॻेझो कयल हारियुनि खे उन्हनि अज़ाबी किरदारनि जी ज़्यादतियुनि खां बचाइण संस ख़ासि मश्ग़ला हुआ। हो उहो सभु कुझु पंहिंजे भॻतियुनि वारनि महफ़िलनि में मिलियल माया मां कंदो हो। पाण सदाईं ख़ाली खीसे रमंदो रहियो। वयासे वीझार हीरा लाल विंध्यनि जे तिनी सदा पोयां सही लहन नसार, कुटियनि कुट लुहार हाणे उन्हनि भेणीअ। अहिड़ा आदर्शी इंसान सिंध जा सर्वेच सुरमा जोधा जुंग जवान जेके ज़ाहिरी नस्ल परस्ती जनमनि जो टारगेट थी ज़ाहिरी तौरु जिस्मनि जो नज़रानो ॾेई असांखां विछड़ी वञनि था, पर हालतनि हथां हरगिज़ मात माणे तारीख़ जे वर्कनि में गुमनाम ऐं गर्क थी नथा वञनि। वक़्ती विछोड़ो सच पच संदन सोभ ऐं अमरता जो अक्स आहे। भगत कंवरराम बि जीवन काक त्यागे पंहिंजे मक़सदी मूमल माणे सच ऐं सिंध जी सेवा कंदे सदा सुरखरो थियो, सोभारो थियो, चमकंदड़ रोशनी जी अलामत थी। हू इतिहास पननि में सदा ज़िंदा जावदानी माणींदो ज़िंदा रहंदो। तस्दीक याज़ हिननि सिटनि सां कजे थी त कंहिंजी हार बि आहे जीत, कंहिंजो मौत बि जीवत आहे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं काज़ी मंज़र हया जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सोच वीचार जे हिन सफ़र में अॼु असीं अमर रागी भगत कंवरराम खे भेटाउनि जा गुलाब अचे रहिया आहियूं। रुक स्टेशन ते सिंध जी रवादारी खे लॻियल ॻोल्हे जे उनवान हेठि नामियारो लेखक ऐं कंपेयर ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा लिखे थो। धोती ॿधंदो हो, मुछूं हेठि वरियल रखंदो हो ऐं मथे ते पाईंदो हो वाणकी टोपी, ऐं इहो हो अमर रागी भगत कंवरराम। भगत सतरामदास साहिब सां त को संदसि रूह जो पेच पियल हो ऐं उन लाफ़ानी मोहबत जे सबूत तौरु सतराम साहिब जे देहांत बाद संदसि समाधि खे काशी बणायई ऐं जेसिताईं पाण हयात हो मुर्शद जी मढ़ी ते गुल भेटा करण लाइ रोज़ वेंदो हो। हिंदू आवाम जी शेवा लाइ करिया करम तौरु उते शमशान भूमि बि ठारायई, पर अफ़सोस उन नई ठहिरायल शमशान भूमि ते इतफ़ाक़ सां पहिरीं संदसि अर्थी जो संस्कार थियो। कंवरराम चवनि था भगत विझण ऐं ॻाइण लाइ जॾहिं बि वेंदो हो भगत सतरामदास जी इजाज़त ताईं आशीर्वाद सां ई ओॾहिं उथंदो हो। पिछाड़ी ताईं हुन उहा ई पर पारी ऐं वफ़ादारी ॾेखारी। काके तीरथ वसंत लिखियो आहे कंवरराम बुनियादी तरह सां ग़रीब इब्न ग़रीब जो ॿारु हो ऐं जॾहिं विरह में वठिजी विरागी ऐं रागी बणियो ऐं मुल्का मुल्क मशहूरु थियो त उन में रूह परवर गायकी ऐं भक्ति विझण मझान लखें रुपया कमायई, पर पाण वटि इन कमाई मां टामे जी पाई बि न रखियाई।
ऐं वखर विकिणी पंहिंजो ऐं बचड़नि जो पेट गुज़र कंदो हो। यानी राग विराग मंझां खेसि जेके कुझु बि मिलंदो हो ग़रीबनि पंगलनि ऐं मोहताजनि में विरहाए छॾींदो हो ऐं फेरड़ियूं पाए ॻाए वॼाए जेको दाद ऐं दान पाईंदो हो उन मंझां का हिकिड़ी आनक रखण खे बि पाप करे ॼाणंदो हो। उन उजरत मंझां ई आसपास जे ॻोठनि में खूह खोटायाई, नादरनि जे न्याणियुनि खे ॾाज वठी ॾिनाई, केतिरनि मजबूरनि खे वाणियुनि ऐं वॾेरनि जे व्याज मां आजो करायाई। ऐं छा हिंदू छा मुस्लमान हर वक़्तु हर हंधि हर इंसान ॾांहुं मदद जो हथ वधाईंदो रहंदो हो। तारीख़ ॿुधाए थी त अहिड़े कार ख़ैर ऐं शेवा जे सिलसिले तौरु 1937 धारे हिंद जे गवर्नर खेसि इनाम तौरु यादगार लुंगी बि ॿधाई हुई। ऐं हीअ ॻाल्हि त भगत कंवरराम जे सभिनी सवान निगारनि में लिखी आहे त सिंध में जंहिं जंहिं हंधि भॻती लइ हू पहुचंदो हो 100 सवा पेनूं ऐं पंगला फ़क़ीर सहायता लाइसंस आस पास अची मिलंदा हुआ। तोड़े जो कंवर साहिब वटि स्कूली तालीम कान हुई त बि हियांव जे सोझरे ते गुरमुखी में लिखियल ग्रंथ साहिब पढ़ी वेंदो हो। फितरतन आदर्शी इंसान हो ऐं ॿी अज़ीम जंग संसी साभर में लॻी हुई। अज़ीम नसर निगार काके तीरथ वसंत जंहिं कंवर खे रूबरू ॻाईंदे ॿुधो ऐं ॾिठो हो लिखियो आहे त कंवर जे आलापन में अहिड़ो तासर हूंदो हो जो ॿुधण जा फौलादी कल्ब मेण वांगुरु रिझी पाणी थी वेंदा हुआ ऐं संदन अखियुनि में आब पियो भरजंदो ऐं छुलकंदो हो। असांजो ही शहीद कंवरराम ॾिठो वञे त कंहिं गवालियार या शाम 84 वग़ैरह घराणे जो शागिर्द गायक कोन हो। उन बावजूदि पंहिंजे वजूद में हू सरापा हिकु अलॻि राग हो। राग शहीद भगत कंवरराम संस कंठ में जेका कूक ऐं गले में जेका गूंज हुई उहा बिल्कुलु कुदरती हुई। हू सादो लिसो ऐं निज पिज सिंधी तर्ज़ जो राग ॻाईंदो हो ऐं अहिड़ो राग हुन तान पलटे जी रियाज़त बदिरां रूहानी मंज़िलूं तय करे हासिलु कयो हो। कंवर साहिब जे दौर में रागी ऐं भगत ॿिया बि के घटि कोन हुआ, पर कंवरराम जहिड़ो रस ऐं रचाव ॿिए कंहिं में कोन हो। मांझंदि में पंहिंजे आख़िरी पड़ाव वक़्तु चवनि था त हथ मां गिर हेठि किरी पवण सबबु मानी खाइण अधु में रोके छॾियईं ऐं यकदमि चयाईं, अॼु खां हिन जहान में असांजो दाणो पाणी पूरो थियो। चवनि था उतां वापसी महिल राति जो रेल में सवार थियण वक़्तु बजणा बंदूकनि सां वटि आया। खिली खिकारे हथ जोड़ करे कंवर साहिब खेनि पेड़ा या अंगूर खाराया ऐं पोइ संस ज़िंदगी जे सफ़र जी उहा आख़िरी रेल उतां रिढ़ी त दरी वारे पासे खां थी वेठो। रेल आबादियुनि वीरान बरपटनि ऐं शहरनि मां डोड़ंदे पई वेई। सफ़र दौरान कंवरराम पंहिंजे रंग तरंग में राग मारू ॻाईंदो रहियो ऐं उनखां पोइ रुक स्टेशन ते के घड़ियूं स्टॉप करे रेल राति जो 10 वॻे उतां रिढ़णु शुरू कयो त ओचितो फिज़ा में बंदूक जो ठका थियो ऐं आसमान में गूंजंदो वियो। उहो उन कातिल गोली जो आवाज़ हो जेका सिधो वञी अमर रागी कंवर भगतराम जे कंध में लॻी हुई। काइनात सुरगी पई ऐं रुके स्टेशन तां रिढ़ंदड़ रेल जी कूक ॼण मातम कयो। हाय राम हाय संग्राम, सिंधी मौसीक़ी जो मोर मरी वियो। अमर रागीअ भगत कंवरराम खे भेटा पेश कंदे हमीर चांडीअ लिखियो। हू जॾहिं कबीर जे दोहनि खे पंहिंजे अमर आवाज़ में आलापींदो हो तॾहिं हुनजे ॿुधंदड़नि ते कुन फ़यकून जहिड़ी कैफ़ियत तारी थी वेंदी हुई ऐं हूअ कुन फ़यकून जहिड़े राज़ खे हिन फ़क़ीर जे ॻायल दोहनि जे रमज़नि में सम्झण जी कोशिशि कंदा हुआ ऐं हीअ फ़क़ीर मनुष्य त काइनात जे इसरारनि खे पंहिंजे आलापन में इज़हारे सर्वम दुखम बणिजी दुखंदो हो। सिंध जे हिन सूफ़ी मनुष्य अमर भगत कंवरराम जे अहिड़े ई जादुई आवाज़ जे जोश में सिंध जे आम लोक हिन मनुष्य जी मोहबत जे मैखाने ते वञी प्रेम जूं कटोरियूं पी मज़हबी बंधण जे नाम निहाद कानूननि खे लत हणी छॾींदो हो ऐं हुन जे आश्रम ते आयल लोक जी का बि सुञाणप न हुई। सभई हिकु लड़ी में परोयल मुख़्तलिफ़ रंगनि जा हिकु जहिड़ा इंसान हुआ जेके इंसानियत जा अज़ीम सबक़ अज़ल ऐं अब्द जे गीत खे दिलि सोज़ आलापन में ॿुधणु ईंदा हुआ। भगत कंवर कन ते हथ रखी नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो पंहिंजे माखी लार जहिड़े आवाज़ में इंसानी चीख बणिजी सरींदो हो। तॾहिं ॿुधंदड़नि जे रूह मां रड़ियूं निकिरी वेंदियूं हुयूं ऐं हूअ हुन जे आवाज़ ते हुनखे दाद ॾींदा हुआ ऐं पोइ हीअ आवाज़ जे बदिले में मिलियल माया उन्हनि ज़रूरतमंदनि में विरहाईंदो हो जेके अंग उघाड़ा ऐं पेट बुखायल हूंदा हुआ। हुन कॾहिं बि इहो न सोचियो हो त घुरंदड़ केरु आहे, बसि हुन लाइ हुनजी सदा ई काफ़ी हुई जेका उन्हनि ज़रूरतमंदनि जे बदन मां बखंदी हुई।
दर्दन जो दास्तान बणियल सिंध उन वक़्त में ग़ुलामी जे संग्रहण में क़ैद हुई ऐं हाकिम तबिको फ़रंगी सिंध जे लुटियल धन ते लंडन जे क्लबनि में अयाशूं कंदो हो ऐं पुठियां सिंध जो माण्हू ख़ुशहाली जो ख़्वाबु ॾिसण खां बि महरूम हो, जेको अञा ताईं हिन गोरे जे छॾियल नस्ल जो ग़ुलाम बणियल आहे। जीअं शेख अयाज़ चयो हो, गोरा तोखे जस कारा ॼणी केतिरा, ऐं उहो हाकिम नस्ल सिंधी माण्हुनि जो मुआशी क़त्लेआम कंदो रहे थो। बरे सग़ीर जो विरहाङो जंहिं नफ़रत जे बुनियाद ते थियो हो, उहो इंसानी तारीख़ जे समूरनि अलमिन ते हावी रहंदो। उहो देस जितां जो सियाणो पखी कांग मोहबत जो पियांबर हो, जंहिंखे आशिक़ पंहिंजे महबूब सां विसल खे मिठो लोलो खाराए उॾारींदा हुआ, ऐं पोइ उहो कांग कोहीं सफ़र करे अची महबूब जे अङण ते पंहिंजी बातड़ी ॿोली में संदसि इश्क जा अहवाल ओरींदो हो। जितां जे चेट जी मौसम में चांडोकी रातिनि जो खेतनि में मौजूदु वण ॿूटा हवा जे हल्के झूटे ते बीजल जो साज़ बणिजी वॼाईंदा हुआ। भगत कंवर अहिड़े देश जी मौसीक़ी जहिड़ी मिटी में इंसानी मूरत बणिजी जन्मियो हो। हूअ धरती जे प्रेम जी सेन हणी झरझंग काहे पियो। सिंध जे वाहण वस्तियुनि में लतीफ़ साईं जो हीअ भगत अमन जी सेन हणंदो रहियो ऐं लतीफ़ जे बैत जी सिट करका ॻाल्हि कढण जी छिनण में छाहे जो विर्त कंदो रहियो। किथे ही भगत कबीर जे दोहन कबीर धागा प्रेम का मत तोड़ दो छुटकाए, टूटे तो फिर न जुड़े, जुड़े तो गांठ पड़ जाए खे वाहुन जे कपनि ते मौजूदु सिंधी माण्हू खे आलापे ॿुधाईंदो हो। हुन जे आवाज़ जी मिठास ते वाहुन में मौजूदु मच्छूं बि पाणी में सड़ाट करे सरगम ॻाईंदियूं हुयूं। हुन जे पेरनि जे छेरनि जी छमछम ऐं मज़हबी भेदभाव खां मथां नज़रियो उन दौर जी रुजत परस्तनि ऐं हुन जे इतिहादी भोतार खे पसंदि न आयो, ऐं हू फ़रंगी अॼु एजेंडा ते हिकु थी विया। उन सोच जा न सिर्फ़ु इनकारी बणिया पर अहिड़ी सोच रखंदड़नि खे पंहिंजे निशाने ते आणे छॾियो। पूरो खितो मज़हबी नफ़रतनि जी बाह में काग़ज़ वांगुरु सड़ी रख थियण जी राह ते हली पियो ऐं बसि पोइ इल्ज़ामनि ऐं फ़तवाउनि जूं हर पासे हकलूं ॿुधण में आयूं। बेगुनाह इंसाननि जो खून सिंधु जे पवित्र जल वांगुरु वहंदो रहियो ऐं सच ॻाल्हाईंदड़ संगीत जे नोकनि ते ऐं सूली हवाले कया विया। हीउ लतीफ़ ऐं कबीर जे फ़िक्र जो पांधेड़ो भगत कंवर अहिड़ियुनि हालतुनि खां बेखौफ़ बणिजी तंबूरो हथ में खणी सिंध धरती अंदरि प्यार जी पोख पोखींदो रहियो ऐं असुरवेर लतीफ़ साईं जे सुर आसा ऐं पिर भाती खे ॻाए ॻोठनि जे पखियुनि खे बि पाणी ते मोहित करे छॾियाईं। ऐं पखी हुन जे पिर भाती सुर मां ॻायल बैत जे आलाप ते पंहिंजी लात विसारे वेंदा हुआ। पखियुनि इंसाननि खे पाण सां मोहबत कंदे ॾिसी हुनखे पूरो वेसाह थी वियो हो त हाणे हिन देश जा माण्हू मज़हबी नफ़रतनि जी दुखियल बाह खे प्रेम जे पाणी सां विसाए अमन जी आज़ाद हवा में आज़ादी जो गीत गॾिजी ॻाईंदा। जीअं पखियुनि जो को मज़हब नथो थिए, तीअं अमन पसंदि इंसाननि जो बि को अक़ीदो नाहे हूंदो। हू बसि हिकु ई ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि, जंहिंखे प्रेम रस प्यार जी ॿोली चयो वञे थो। जीअं रहबर सिंध साईं जीएम सैद चयो आहे त मोहबत उहा आलिमी ज़ुबान आहे जंहिंखे जानवर बि सम्झंदा आहिनि। सिंध जो ही माणक मोती ऐं लतीफ़ जे सुर सोरठ जे ॾियाज ऐं बीजल जो संगम बणियल भगत कंवर मज़हब जे बुनियाद ते वंदड़ रत ते रोईंदो ऐं रड़ियूं कंदो हो त हीअ रत धरती जी जल जी अमानत आहे, उनखे अक़ीदनि ते वहाए ज़ियान न कयो। उन दौर जा मज़हबी जहिड़ा सिंधी माण्हू जे अमन पसंदि सुफ़ियाणे मिज़ाज जे करे थोरे वक़्त अंदरि ख़तमु थी विया त उन्हनि क़ुवतनि खे पंहिंजी नाकामी नज़र अचणु लॻी ऐं पोइ हुननि उहा कोशिशि कई त हिकु ॿोली ऐं हिकु नसल ते ॿ धार अक़ीदा हावी रखजनि ऐं पोइ सिंध जो आम लोक माण्हू उन जे झांसे में अची वियो ऐं उन जी शिदत तेज़ थींदी वई। मामूली झेड़नि हिकिड़े अहिड़े बंबड़ जी शक्ल इख़्तियार कई जंहिंमें सिंध जो ई सूफ़ी मंशरागी लतीफ़ ऐं कबीर जे फ़िक्र जे अमली प्रचारक जे आलापनि खे रुक स्टेशन ते पंहिंजी ॿोली ऐं नसल जे माण्हुनि अक़ीदनि जी ऐनक पाए भगत कंवर राम खे गोलियूं हणी क़त्ल करे पोरी सिंध खे सख़्ते में आणे छॾियो। ऐं जीअं शेख अयाज़ चयो आहे त रत अयाज़ अॾी तां उथी सिंध ॾिसंदी रही, सिंध ॾिसंदी रही। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं हमीर चांडियो जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम सोच वीचार।
सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। भगत कंवरराम खे भेटा पेश कंदे नज़ीर सुमरो लिखे थो, हुनखे त इहा ख़बर बि कोन हुई त को हूअ हिंदू आहे। कंवर नालो बि हुन जे वालदेन रखियो हो, जंहिं लाइ बि ख़ासि का सलाह कोन वरिती वई हुई। हू त पोइ कंवर खे छॾे रुॻो भगत थी वियो ऐं बसि। पोइ समूरी दुनिया खेसि भगत साईं या भगत साहिब सॾियो। अधु राति जी सांत में चमकंदड़ सितारनि जी मेरड़ी रोशनी हेठियां हुन जी साहिब आवरी हकल हर हिक खे रुआरे विझंदी हुई। पोइ उहा अखि निरड़ ते महिराब ठहियल सतनि आसमाननि खां मथे अर्श कुर्सी वारे ख़ुदा जे हुज़ूर में हथ ॿधी बीठल निमाज़ी जी हुजे या तिलक लॻाए पंहिंजे हथ सां ठाहियल भॻवान जी मूर्ति अॻियां हथ ॿधी बीठल पुॼारी जी हुजे, या वरी वॾनि वारनि वारी चेल्ह में करपान ॿधल सिख जी हुजे। हू अख सां ॿधल हो, हुन जे कम अख वारे जे मज़हब सां कोन हो। हुनखे ख़बर हुई त अख जा ॻोढ़ा मज़हबी नाहिनि थींदा। ॻोढ़ा अख मां ॻण सिखिया आहिनि, न की फ़िरका ठाहिण। हू हिंदू सिख मुस्लिम हुजे हा त सिका राइजुल वक़्त वांगुरु कुझु न कुझु करे हा। ख़बर त हुन रेल जी इंजण खे बि कोन हुई त हूअ जंहिं गाॾी खे छिकी रही आहे उन में हिकु अहिड़ो इंसानु वेठल आहे जंहिंमें सभिनी जो साह आहे। हुन जे साह में सभु आहिनि, काइनात जी हर शइ संदसि साह में समायल आहे। हुन जो प्यारु ज़मीन आसमान जे मापनि खां मथे आहे। ख़बर त हुन रुक नाले स्टेशन खे बि कोन हुई त रुक मां ठहियल हिकु गोली हिकु ठकाव सां हिन स्टेशन जे अङण खे उजाड़े छॾींदी। बेख़बर हुन सिग्नल वारी रेल खे बीहारियो। माण्हू लहण चढ़ण जे तयारियुनि में हुआ त वसंदड़ शहर वीरान करे वांगुरु रुक जे स्टेशन खे हिकु गोली जे उजते ठकाव हैरान करे वीरान करे छॾियो। ख़बर त हुन गोली खे बि कोन हुई त हूअ कंहिंजे जिस्म में घिड़ी उन मां सत कढी खेसि ॻाईंदड़ ख़ुशियूं विरहाईंदड़ मां ख़ामोश फरियादी बणाइण लाइ ठही आहे। उन हिकु गोली खे कहिड़ी ख़बर त हूअ हुनखे मारे दुनिया जी तमामु पुराणी तहज़ीब खे ॿाध करण जो हुक्मरान पारां रखियल बुनियादु मज़बूत करे रही आहे। उन जो फ़ाइर थियणु हिकु घर में वरी विझी प्यार खे ॿाध करे छॾींदो। उहा ख़बर त हुन टाइगर दॿाइण वारे खे बि कोन हुई त हूअ अहिड़े इंसान खे छो मारे रहियो आहे जेको गोदड़ी पोश हूंदे दिलनि ते बादशाही करे ॼाणंदड़ आहे। उन मारण वारे जी बि दिलि में वेठल हुन महापुरुष सां मुहबत हिकु लम्हे लाइ सोचियो हूंदो त हीअ जेको मां करे रहियो आहियां उहो ग़लति आहे। अहिड़ा इंसान मारिया विया त बाक़ी छा बचंदो। पर उन लम्हे उन जे मुर्शिद जे भरियल ज़हन फ़ाइर जो हुकुम ॾिनो ऐं हिकु मुहबत ज़ख़्म ते हथु रखी फ़ाइर कंदड़ ॾांहुं निहारे खिले किरोड़नि खे रुआरे वेई। हा, उहा ख़बर सिर्फ़ु हुनखे हुई त हू खेसि छो थो मारणु या माराइणु चाहे। उहो जेको काइनात जे ठहण खां वठी इंसानी ज़हननि में गंद जो बारूद भरींदो रहियो आहे, उहो जेको उन सोच जे सिलसिले जी पीढ़ी आहे त गुलनि खे टिण न ॾियो, सच खे सरिजण न ॾियो, चङायूं दफ़न कंदा रहो, गुल पटे पनपन करे छॾियो। बुराई सां यारी रखो, इंसान मारियो, ज़िंदगियुनि खे ज़हर बणायो ऐं मौत खे आम करियो। हा, हुनखे ख़बर हुई त हुनजो आका हुन ते महिरबानी तॾहिं थींदो जॾहिं हू अहिड़ी ताबेदारी कंदो। पहिरीं जंग अज़ीम में परावा घर उजाड़े नोटनि सां घर भरींदड़नि इहो फ़ैसिलो कयो हो त हाणे हिकु न्यू वर्ल्ड ऑर्डर आणिणो आहे। वडर वल्सन इहो चई चुको हो त हाणे दुनिया में नवां मुल्क क़ौमियत जे बुनियाद ते ठहणु घुरिजनि। पोइ उन ते अमल वक़्तु दुकी ॾेखारे यको हयो वियो। क़ौमियतूं वरी मज़हबनि जे बुनियाद ते तय कयूं वियूं, यानी मुस्लमान क़ौम, हिंदू क़ौम, यहूदी क़ौम, सिख क़ौम। खेनि बि ख़बर हुई त मज़हब कॾहिं बि कंहिंखे क़ौम बणाइण वारो कमु करण खां कासिर हूंदो आहे। पर जाणी वाणी ॾाहे अरस्तू जी मञल थ्योरी खे जेरे दफ़न कयो वियो। पूरी दुनिया वांगुरु बरे सग़ीर खे सदा लाइ जंग जो मैदान बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं हिते बि सदा सुहागा दुश्मन विहारिया विया। उन्हनि जो कमु हो या आहे पंहिंजी क़ौम खे तबाह बर्बाद करे बुखूं काटराए मुल्की कमाई हथियारनि ते ख़र्च करणु, जेको हुननि तमामु बहितर नमूने सां करे इनाम हासिल कया। मूं पाण त भगत साईं खे कोन ॾिठो, पर मूं से ॾिठा माउ, जिनी ॾिठो पिनी खे मुस्ताक़। पंहिंजे पीउ वातां भगत साईं जे बेशुमार दफ़ा तारीफ़ ॿुधी हुई। मुंहिंजे पीउ मूंखे ॿुधायो हो त
भगत दौरान सभु हेठि विछायल तॾनि ते वेंदा हुआ। पोइ उहे ग़रीब हुजनि या केतिरा ई वॾा सेठ हुजनि। जीअं त हुनजो पीउ यानी मुंहिंजो ॾाॾो उस्ताद हो। उन वक़्तु उस्ताद महिनत जे करे पंहिंजी इज़त कराए ॼाणंदा हुआ। उन करे भगत वारे प्रोग्राम दौरान उनखे खट ते विहारींदा हुआ। असां बि संदसि तुफ़ेल खट ते वेही भगत ॿुधंदा हुआसीं। मुंहिंजे पीउ ॿुधायो हो त हुन 2 या 3 दफ़ा कंवर साईं खे ॾिठो हो। पाण भगत दौरान मिलियल समूरा पैसा उते वेठल साइलनि में विरहाए छॾींदो हो। केतिरा ई माण्हू जेके कंहिं सेठ जा कर्ज़ी थी वेंदा हुआ उहे उते पहुची खेसि वेनती कंदा हुआ, फ़लाणे सेठ जो मूं ॾांहुं हेतिरो कर्ज़ु आहे, मां उहो अदा करे कोन थो सघां। घर में आणियुनि ऐं चाढ़ियुनि वारी हालत आहे। महिरबानी करे अव्हां इन सेठ खे चओ त मुंहिंजो उहो कर्ज़ु माफ़ु करे छॾे। पोइ भगत साईं जेसिताईं उन सेठ जो नालो खणी उहो पाण अॻु में उथी बीही माफ़ु करे छॾींदो। छो त उनखे पक हूंदी हुई त भगत साईं जे सुवाल भरियल नज़रनि जो जवाबु न नाहे हूंदो। पर जेकॾहिं को पको सेठ हूंदो ऐं इनकार कंदो या लवाईंदो त भगत साईं चवंदो, अचो त झोली झलियूं। पोइ कंहिंजी मजाल जो झोली में घणो कुझु न विझे ऐं झोली खे टमटार न करे छॾे। ज़मीन आसमान खां वॾी ॻाल्हि इहा त उन समूरे सीन में हिंदू मुस्लिम तज़ाद किथे कोन नज़र हो। मुंहिंजो पीउ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे हमेशह अश्कबार थी वेंदो हो, जिन खे सोचे हाणे मुंहिंजी साॻी कैफ़ियत थींदी आहे। करामतनि ते यकीन न बि रखां त बि मां पक सां चई सघां थो त हिन मुअल ॿार जीआरे हो या न, पर हुन मुअल मन ज़रूरु जीआरिया हुआ। हुन मायूस माण्हू ज़रूरु उत्साया हुआ। हुन प्यार जी गोरी खाराए केतिरा ई मरीज़ ज़रूरु ठीकु कया हुआ। निब्ज़ ॾिसी दिलि जूं धड़कनूं ॻणे उन मुताबिक़ प्यार जा नुस्ख़ा ज़रूरु लिखिया हुआ। हुन बग़ैर ऑपरेशन या चीर फाड़ जे केतिरियूं ई नफ़रतनि जूं पथरियूं पिते मां कढियूं हुयूं। अॼु बि संस कलाम ॿुधी मन मचली पवे थो। लोली बाल कुॾे वां लॻे थो त हूअ मूंखे लोली ॾेई निंड कराए थो। कीअं रिझायां तोखे, ॿुधाए मूंखे सम्झाए रहियो आहे। तुंहिंजो मतिलबु लतीफ़ साईं जो उन बैत मां खयल आहे, रोज़ो निमासूं ए पिणु चङा कम। तूं उन इल्म जो हिसो हरगिज़ हरगिज़ न थी जाए जंहिं इल्म इंसानियत खे तक़सीम कयो आहे। वरी जॾहिं बूंद बिरह जी बहार लॻी ॻाए थो, पोइ त हुन दर्द वंदी जो देस वसी थो पवे। अंदर में वढ पवनि था, तन तड़पी पवे थो। अखियूं बि घणो करे ॻाढ़े विझनि थियूं। हुनजे साह जी हिकु हिकु तंद शरीर खे तड़पाए थी विझे। सुवालिया नज़रनि सां ॾिसे थी, पुछे थी त तूं उन वक़्तु छो कोन पैदा थिए जॾहिं हू साम्हूं लाइ बि उहो कुझु ॻाए रगूं रबाब करे छॾींदो। हीअ असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं भगत कंवर राम खे। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन